ऐ आदि सुखा, ऐ आदि सुखा, ऐडा अच। हाँ हाँ अदा भूरा आई आई। अदा भूरा तू अची वे अदा वे। ऐ आदि सुखा, ए आओ तो घरे वयो हुअसि, पर सारंग बा नज़र की न तो अचे। अदा सारंग त समाजी कमन मां वांदो ई कोने जो घर के वक्त ॾिए। अदी ऊ तो भलो कम तो करे। पर अदा भूरा तू ॿुधाए कीअं आई? ऐ अदी हाणे आउं तो आं जे आसिरे आहियां। अम्मा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयार ई किने। अदा मूं त अम्मा खे घणो सम्झायो आहे, पर अम्मा मासी नूरी ॾे वञण जे लाइ तयार ई नाहे। ऐं अदा हूअं बि अम्मा जो ॾोह त नाहे। मासी नूरी ॾाढी ढिंगी माई आहे। जेकॾहिं काकी नूरी ढिंगी आहे न त मूंखे ॾियो मोकल त करे अचां तो पूरो। मुंहिंजी हेकी लट जी बि महिमान कीने। पर अदा इहो बि मसले जो हल त कोन्हे जहिड़ो त मुर्गो मसलो वधाईंदो। पोइ अदी तू ई सुणाए त गोजाड़ो कयूं। अदा सारंग अचे त वरी बि कुझु सोचूं था। ऐ अदी तो ऐं सारंग बा जूं ॻाल्हियूं ॿुधी मन मंझि कुझु माठ थींदी आहे, न त अम्मा जी ॻाल्हि त मुर्गो साड़े छॾियो। हा अदा अम्मा खे मासी नूरी ते ॾाढी खार आहे। वाह अदी वाह, कार अम्मा जा काकी नूरीअ ते ॾोह कयो मुंहुं ऐं सुरई। तू परेशान न थी, रब ख़ैर कंदो। ए सोरा, ए आई त वेठा छा पिया कयो? मुजेरी मुर्गो अॼु सिज में ॾे थो बंबो रखे। बाए आओ। जी मुंची ई वरी केड़ी गुजारत पड़ी? ए गुजारत कीने, अॼु सॼी धरतीअ खे लोॾो अची वेंदो। आओ ए मुजेरी अहिड़े कम लाइ थियो आहे। आओ ए मुंशी ॻाल्हि खे चॿाड़ मां सुणाए। ए सोरा, मुजेरी मुख असां हिकिड़ी ज़रूरी सलाह करण लाइ मोकिलियो आहे। ए ॻाल्हि वॾी आहे, चर्चो म समझो। आओ ए मुआ सुणाए न, गाल के लुबे लुबे विञायो छड़ी। ए मुआ अॼु वरी सारंगे खे मारण जो पक्को इरादो कयो अथसि। आओ हाँ सची तो चई मुंशी। ए हाओ हाशुड़ा हले बि पिंड थो पाण सभिनी के कोठे। आओ मरी वियासीं मुंशी, हाण अला जाने कुजाड़ो थींदो। आओ यार, कुछ पादर कुछ कूड़ करे आगे मस जिंद छॾाईंदा हुआसीं। हाणे तने भागो पिंड भेड़ो हूंदो। तॾहिं त निभागऊं चवां थो त धरतीअ खे लोॾो ईंदो लोॾो। ये आशू पो तो वारो कम तो रहिजी वेंदो। बेली सिलू इन कम खे कीने छॾणो, मोह जी ज़िंदगी जो सवाल आहे यार। ए सोरा, ई वरी कहिड़ो कम आहे जंहिंमें जिंदगी जो सवाल आहे? ए मोह के ना लिकायो पिया को। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।